प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां असद मुमताज़। नाज़रीन, डिजिटल आदमशुमारी एक भेरो ॿीहर तकरारी थींदी पई वञे। जेके आदमशुमारी का पहिरियां जेके ख़दशा उहे ख़दशा हाणे हक़ीक़त जो रूप वठी रहिया आहिनि। हिन डिजिटल आदमशुमारी ते न सिर्फ़ु सिंध जे सुजाॻ वॾनि धुरियुनि खे ख़दशा आहिनि, बल्कि जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे पिणु हिन ते ख़दशा आहिनि। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त आदमशुमारी में जंहिं तरीक़े सां ड्रामेटिक अंदाज़ में कराची जी आबादी वधे थी पई, हाँ कराची की आबादी जेका वधे थी पई ऐं वधाए लिखारी थी वञे, उन ते बुनियादी तौर ते ख़दशा कहिड़ा आहिनि, सिंध खे बुनियादी तौर ते आदमशुमारी ते ख़दशा कहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं कराची जी आबादी वधे थी पई त पोइ उन जा नुक़सान या फ़ाइदा कहिड़ा थींदा। इन ते अॼु के प्रोग्राम में तफ़सीली ॻाल्हाईंदासूं। उन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह जनाब अयाज़ लतीफ़ पलियो साहब, उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे MQM जो अॻवान जनाब फयाज़ काइम खानी साहब, ऐं असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे इसाक़ सुमरो साहब, पाण त जे निगार आहिनि कॉलमिस्ट आहिनि। फयाज़ काइम खानी साहब ऐं इसाक़ सुमरो साहब, अगरि अव्हांजी इजाज़त हुजे त अयाज़ साहब खां पहिरियां मौक़िफ़ वठी वठूं त बुनियादी तौर ते ख़दशा कहिड़ा आहिनि सिंध जे क़ौम परस्त दुनियनि खे। जी अयाज़ साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी। जी 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 अयाज़ साहब, जी 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 अयाज़ साहब, अयाज़ साहब सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हीअ का आदमशुमारी थिए पई, अव्हां अॼु ख़त बि लिखियो आहे प्राइम मिनिस्टर खे ऐं पंहिंजो प्लानिंग वारे मिनिस्टर खे, ख़दशा कहिड़ा आहिनि बुनियादी तौर ते अव्हांखे? असद साईं, मूं जेको अॼु ख़त लिखियो आहे वज़ीर आज़म साहब खे ऐं वफ़ाक़ी वज़ीर प्लानिंग अहसन इक़बाल साहब खे, उनखे मूं चयो आहे त पहिरीं ॻाल्हि त आदमशुमारी थियणु खपंदी हुई 10 सालनि खां पोइ या 5 सालनि खां पोइ करायो। शुरूआती तरह शनाख़्ती कार्ड जी शर्त ख़तमु कयो, जीअं इलीगल इमिग्रेंट सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक सिंध में आहिनि, तंहिंजे करे उहे सिंध में ॻणिजी वञण लिया। उन खां पोइ तव्हां सिंध में जेके ब्लॉक्स ठाहिया से ॻोठाणे सिंध में तमामु घटि ठाहियो, ऐं उन खां पोइ सिंध जी असुल आबादी जेका आहे हिन वक़्तु उहा जेका अंगनि अखरनि ऐं स्टेटिस्टिक्स ऐं ग्राफ्स जे मूजिबि हिकिड़ी सभु गैर जानबदार माण्हुनि जे अंदाज़नि मूजिबि 7 करोड़ 60 लख आहे, जंहिंमां 1 करोड़ 40 लख कराची आहे ऐं 6 करोड़ 20 लख सिंध जूं बाक़ी 5 डिवीजन्स आहिनि, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़कानो, सखर ऐं बेनज़ीराबाद। उन्हनि खे तव्हीं घटि करे ॾेखारणु चाहियो था, असांजा इहे ख़दशा हुआ। पीपुल्स पार्टी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कई, उन में मूं इहो शर्त रखियो त बिल्कुलु वेंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं, पर पहिरीं तेसीं आरज़ी तरह हिनखे मुअत्तल कयो, पोइ APC थी वञे, पोइ हुनजी रोशनी में वधीक ॻाल्हि जारी रहंदी। हाणे ॾिसो, पीपुल्स पार्टी हुन में चवे थी त वफ़ाक़ी हुकूमत आहे, असीं ख़त था लिखूं। बाबा वफ़ाक़ी हुकूमत आहे ई तव्हांजी, वज़ीर बि तव्हांजा आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत ठाही बि ज़रदारी साहिबु आहे, इवन वज़ीर आला पंजाब जी चूंड लाइ बि ज़रदारी साहिबु वञी चौधरी शुजात साहिब सां ॻाल्हि करे गुफ़्तगू करे उन्हनि जे लाइ माहौल ठाहींदो आहे। तंहिंजे करे अॼु ख़त में मूं उन्हनि खे चयो आहे त पहिरीं ॻाल्हि त सॼे सिंध जे माण्हुनि सां हिकु जहिड़ो रवैयो इख़्तियार करण जे बजाए, उन्हनि सां गैर जानबदाराना रवैयो इख़्तियार करण जे बजाए तव्हां अर्बन यानी शहरी इलाइक़नि में आदमशुमारी जारी रखी आहे ऐं ॻोठाणी सिंध जी आदमशुमारी तव्हां रोके छॾी, ऐं अर्बन एरियाज़ में बि क्यामाड़ी ऐं मलीर जी आबादी घटि करे छॾियो, ऐं बाक़ी जेके 4 ज़िला आहिनि उन्हनि जी आबादी 2 मिलियंस खां वधीक ॾेखारे छॾी अथव। इन जो मक़सदु छा आहे? इन जो मक़सदु आहे ॻोठाणी सिंध खे तइदाद में घटि ॾेखारणु, न सिर्फ़ु हिकिड़ो बल्कि सॼी सिंध, छाकाणि असीं सम्झूं था त उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउर आहिनि, सिंधी, उर्दू, पंजाबी, पश्तो, बलोची, सराइकी सभु भाउर आहिनि, हिकिड़े पाकिस्तान जा असीं शहरी आहियूं, उन में सिंधियुनि खे टारगेट तव्हीं छो था कयो? ॿी ॻाल्हि त जॾहिं तव्हां हिन लाइ हिकिड़ी पंहिंजी कमेटी ठाही, एडवाइज़री कमेटी, उन में बि डेमोग्राफर सिंध मां तव्हां कोन खयां। उन खां पोइ जेका तव्हां एक्सटेंशन ॾियो पिया, उन एक्सटेंशन में तव्हां सिंध जे माण्हुनि सां मतभेद कयो आहे। सिंध सॼी बुॾियल हुई, सिंध जा माण्हू गड़प में कोन आया, नारे में, काछे में, अछड़ो थर, कोहिस्तान, सिंध जा रिवराइन इलाइक़ा, कचे जा इलाइक़ा, हिते का टीम ई कान वई आहे। माण्हुनि खां वञी पुछो, को माण्हू वियो ई कोन्हे। ॿिए पासे इहो कहिड़ो मतभेद ऐं डिस्क्रिमिनेशन आहे त जिते ॾुखिया रोड, जिते लोड़ा, जिते रोड कोन्हनि, जिते माण्हू ॻोठनि में आबाद आहिनि, उते आदमशुमारी जो अमल रोके ॾियो। जिते शहर, जिते घर, साफ़ रोड, शहरी अमलो, पढ़ियल लिखियल माण्हू, अंग कर ॾींदड़, फार्म भरींदड़ माण्हू, उते उन्हनि जी आदमशुमारी जो मिक़दार ऐं तइदाद ऐं फल उन जे लाइ मुदो वधाए छॾियो। मक़सदु सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणो आहे। तंहिंजे करे असां चऊं था त तव्हां अञा 20 मिलियन खां वधीक, 2 करोड़ खां वधीक सिंध जे 5 डिवीजन्स में माण्हू ॻणी कोन्हनि। तंहिंजे करे हिन आदमशुमारी जे अमल खे रद्द था कयूं। मूं वज़ीर आज़म साहिब ऐं अहसन इक़बाल साहिब खे चयो आहे ख़त में त असां हिनखे क़बूल नथा कयूं। आदमशुमारी जो अमल खे रद्द ऐं बातिल करार ॾेई फौरन ख़तमु कयो। जे न ख़तमु कंदो त सिंध जा माण्हू हुनखे क़बूल न कंदा।
एबी इनिशियो वाइड आहे तव्हांजे 1 यूनिट तव्हीं चवंदा पोइ छा कंदव क़बूल न कंदव पोइ छा कंदव क़बूल न कंदासीं पोइ ईअं कंदासीं तव्हां 1 यूनिट मुसलत कयो असां कोन क़बूल कयो तव्हां मार्शल लॉ आहियूं असां क़बूल कोन कयूं तव्हां ॿिठो निज़ाम आंदो सिंध हुनखे रद्द करे छॾियो सिंध जा माण्हू उथी खड़ा थींदा हिनखे रद्द कंदा ऐं तव्हांजो इख़्तियार बि कोन्हे मोहसिन इक़बाल साहिब खे लिखियो आहे ख़त में जी 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 काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट तव्हांखे इख़्तियार ई कोन्हे रवी तरमीम खां पोइ इहो CCI जो जरील मफ़ादनि जी काउंसिल जो इख़्तियार हो उन्हनि खे इख़्तियार खे तव्हां जेको पाण खे वठी ऐं हिकिड़ो ऑटोक्रेटिक रवैयो इख़्तियार कयो आहे हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जी अया साहब पीपुल्स पार्टी जंहिं वटि समूरा वसीला आहिनि उहा ख़त पई लिखे ख़त केरु लिखंदो आहे ख़त त मिस्कीन अबोज गुमनाम माण्हू जंहिंजो वस कोन हलंदो आहे उहो ख़त लिखंदो आहे जेको पाण SHO मुख़्तियार कार कराईंदो ख़त लिखंदो या मुख़्तियार कार SHO खे हुकूमत हिननि जी आहे ठीक है हुकूमत ज़ाहिर ख़त न लिखंदी वो तो एक्शन कंदी पर अया साहब अगर कराची जी आबादी वधे थी पई ऐं नज़र भी अचे पई त कराची जी आबादी जंहिं तेज़ी सां मिसाल हिकु हफ़्ते में 20 लख आबादी त हिकु हफ़्ते में वधी आहे ऐं 15 अप्रैल ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो त 2 करोड़ क्रॉस करे वेंदी कराची जी आबादी वधण ते अव्हांखे केतिरो एतिराज़ आहे कराची सिंध जो हिसो आहे अगर वधे थी पई त पोइ एतिराज़ कहिड़ो फर्स्ट क्लास तो पाकिस्तान त पंहिंजो हिकिड़ो मुल्क आहे न जी हुन में सिंध जी आबादी वधण ते कहिड़ो एतिराज़ आहे पाकिस्तान पंहिंजो मुल्क आहे प्यारो मुल्क आहे पाण सभिनी जो आहे उन में मख़सूस सूबनि खे सिंध जी आबादी वधण ते छो इख़्तिलाफ़ आहे ऐं पोइ पंहिंजे मुल्क में जेकॾहिं बिहारी हलिया अचनि त उहे बि अची आबाद थियनि पंहिंजे मुल्क में माण्हू वधंदा इलीगल अफ़गानी बि हलिया अचनि माण्हू ईंदा रहंदा पोइ हिते कमाईंदा बि हिते ई रोज़ी कंदा हिते ई बच्चा ॿार पढ़ाईंदा पोइ पाण खे कहिड़ो एतिराज़ आहे पोइ सऊदी अरब खे सम्झायो न त मुस्लमान भाउर हली सऊदी अरब रहनि वधी आहे त कहिड़ो इख़्तियार आहे दुबई में सभु पाकिस्तानी लॾे हलूं चीन बीजिंग में आबाद थियूं कहिड़ो एतिराज़ आहे तंहिंजे करे असुल ॻाल्हि इहा आहे त जेन्युइन वधणु खपे न कूड़ी हथ रातू ठॻीअ वारी त न वधणु खपे मतभेद वारी त न वधणु खपे ब्लैक मेलिंग करे 10 सालनि जे बजाय 5 सालनि में आदमशुमारी करे न वधणु खपे ऐं जेके इहे दलील पिया ॾियनि बेवकूफ़ ऐं जाहिल ऐं उठ दिमाग़ माण्हू त आदमशुमारी किथे बि वधे बाबा हिननि जो मक़सदु आदमशुमारी खां भला कहिड़ो दिलचस्पी आहे MQM खे जमात इस्लामी खे आदमशुमारी वधाइण सां दिलचस्पी इहा अथनि त इहे 27 लख जेके 5 ॾींहंनि में वधाया अथनि 2 लखनि ते सूबाई असेंबली जी हिकिड़ी सीट थींदी आहे 13 सीटूं सूबाई असेंबली जूं वधाए चुका ही हेतिरे ॾींहंनि में तव्हां खां 7-8 सीटूं क़ौमी असेंबली जूं वधाए चुका इहे रद्द बातिल आहिनि ही ईंदड़ 20 ॾींहंनि में 10 सूबाई असेंबली जूं ॿियूं सीटूं वधाईंदा पोइ न तव्हांजो वज़ीर आला हूंदो न तव्हांजी सेक्रेटरी हूंदी न तव्हांजो कैबिनेट हूंदो पोइ वेठा जोईअ में पाण मुरलियूं वॼाईंदासीं ऐं कड़ी खैर में वेठा मलूं विढ़ंदासीं तंहिं करे सॼी साज़िश इहा आहे त सिंधियुनि खे पंहिंजे तख़्तगाह में पंहिंजे वतन में दरबदर करे लठियूं हणी उन्हनि खे धिकारी कढी अचे जीअं अॻे ते हिननि बयान ॾिना यादि अथव कहिड़ो बयान ॾिनो त टोल प्लाज़ा खां सिधी टोपी अजरक पाए जेको अंदरि ईंदो हुनखे हुनखां ख़बर वठंदासीं हुनखे सुठो कंदासीं तंहिं करे हुनजो मक़सदु इहो आहे ही इंटरनेशनल एजेंडा थियनि ही राज हिदायतुनि थियनि ही पाकिस्तान जी रियासत सम्झे कान थी त हिननि जिन माण्हुनि खे मग़ज़ में विहारे एहसन इक़बाल तइदाद पियो वधाए ब्लैक मेलिंग ते इहे राज कमांड कनि हिननि जी कमांड राह वटि आहे हिननि खे डायरेक्शन दिल्ली मां थी मिलनि उहे हिननि खे सुभाणे चवंदा त सिंध खे अलहदगी लाइ कराची खे टोड़ण लाइ पाकिस्तान टोड़ण लाइ मनसूबो ठाहियो ही उन्हनि मनसूबे ते शुरू थी वेंदा हथियार हुअण ई हिननि वटि जाम आहिनि आया साहब अवां सां गॾु रहिजो फयाज़ काइम खानी आहे MQM जो मौक़िफ़ ॿुधूं MQM जो मौक़िफ़ ॿुधूं ॿीहर वरी मां वटि अचां फयाज़ साहब हाणे अयाज़ साहब जो मां तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो उन्हें चवण है जो कुछ थे पे वो MQM की ये जो कुछ हो रहा है वो MQM की फरमाइश पे हो रहा है और MQM कराची की आबादी जो है वो आर्टिफिशियल बढ़ाना चाहती है और जिसका उसको पॉलिटिकली मुफाद उनको हासिल करने नहीं मां के एक बात कौन समझ में आए जी कराची सिंध जो हिस्सो आहे ना आहे जी सिंध जो तो सिंध जो तो अनटूट हिस्सो आहे सिंध जो तो अनटूट हिस्सो आहे उन ते त ॿी का राय कोन्हे जी तो मां के समझ आती नो पीपल्स पार्टी ऐं ॿिए कॉम्प्रेस लीडर छो मुखालफत करे कराची सिंध जो हिस्सो आहे ठीक है फयाज साहब अगर आप उर्दू में बात आसानी से कर सकते हैं तो कोई एतराज नहीं है अच्छा मैं उर्दू में बात करूंगा मैं उर्दू में बात करूंगा क्या खानी हूँ तो सिंधी आती है बोल रही हूँ मैं जी बात ये असद भाई ये अपने प्रीजो साहब जो अयाज भाई जो बोल रहे हैं ना जी देखें कुछ बात कोई लॉजिक बात आनी चाहिए पहली बात तो ये है कराची सिंध का हिस्सा है ठीक है जी कराची की मतलब शुमारी कराची के अंदर क्या सिंधी नहीं रहता है लाखों सिंधी है कराची का पूरा पेरिफेरल एरिया सिंधी है ठीक है तमाम गोठे जितनी भी आबाद है तमाम सिंधी आबाद है 95% सिंधी आबाद है ठीक है अच्छा अब बात यह आ जाए कि भाई कराची की आबादी 140 कह रहे हैं ये 1 करोड़ 40 लाख के हिसाब से अरे भाई अब पलीजो साहब से एक सवाल कर लूं जी क्या पलीजो साहब क्या सिंधियों को रिप्रेजेंट करते हैं
सिंधियों की सबसे बड़ी नुमाइंदा जमात इस वक्त पीपल्स पार्टी है, जो कि सूबे में 15 साल से हुकूमत कर रही है। वफाक में इस वक्त वो सबसे कलीदी किरदार अदा कर रही है हुकूमत बनाने में। पहली बात तो ये है। बात ये है, पीपल्स पार्टी ने 2017 की मरदमशुमारी को तस्लीम किया था, बिल्कुल किया था, साइन किए उसने, जी जी, वो जब तो भी वो सीसीआई नोटिफिकेशन इशू जी हुआ। जी ठीक है जी। ऑब्जेक्शन है, ऑब्जेक्शन तो एमक्यूएम ने भी डाला था ना, जी ऑब्जेक्शन वजीर आला ने भी डाला था, कोई इसमें शक की बात नहीं है। बस 2017 की मरदमशुमारी पे तमाम स्टेक होल्डर्स को ऑब्जेक्शन था, जी सबको मालूम है, सबके तहफुजात थे, उसमें पीपल्स पार्टी के भी थे और हमारे भी थे। बात यह है असद भाई कि अगर कराची में पूरी दुनिया का अक़वाम मुत्तहिदा का डेटा मौजूद है, कराची लेकिन फैज साहब अगर कराची की आदमशुमारी जो जेन्युइन आदमशुमारी है वो तो बिल्कुल, इसमें तो कोई और डाउट है ही नहीं कि वो उसको तो गिना जाए, उस और कोई इसमें बिल्कुल बिल्कुल गिना जाए, और जो इलीगल तौर पे और जो इलीगल आए हुए हैं उनको भी गिना जाए और उनको एक मखसूस खाने में रखा जाए। लेकिन ये जो ड्रामा, ये जो एक हफ्ते में 20 लाख आबादी बढ़ी है, आप नहीं समझते कि अगर इस तरह के आदादो शुमार आएंगे तो वो ज़ाहिर कंट्रोवर्शियल बनेंगे? सुने से असद भाई, लाड़काना की 28% आबादी बढ़ी है जी, 28% जी, आदमशुमारी बढ़ी है, खाना शुमारी बढ़ी है, पूरे सिंध में सैलाब आया हुआ है जी, फिर भी खाना शुमारी बढ़ी है। 16% नवाबशाह बढ़ी है, 16% मीर बुखास बढ़ी है, अपना क्या नाम है, नवाबशाह डिवीजन बढ़ी है, सक्खर डिवीजन बढ़ा है। बात ये इसमें है कि ये तमाम गैर जानिबदार आदमी कहता है कराची की आबादी 3 करोड़ से ऊपर है। हर आदमी कहता है, हर आदमी ये बात कहता है कि 3 करोड़ से ऊपर की आबादी है, लेकिन उसे नहीं गिना जा रहा। जो इलीगल इमिग्रेंट्स हैं जिससे आप जिक्र कर रहे हैं, जिसमें बंगाली हो गए, बर्मी हो गए, नारा एक डिपार्टमेंट है पाकिस्तान का, नाजरा के साथ एक नारा डिपार्टमेंट है, गवर्नमेंट की जिम्मेदारी है जो इलीगल इमिग्रेंट्स हैं उनको रजिस्टर करें। अब जहां तक बात है कि देखिए, नाजरा खुद कह रहा है कि हमने 1,45,00,000 से ऊपर शनाख्ती कार्ड कराची में जारी किए। ठीक है, 1,45,00,000 से, और कार्ड जो है 2018 साल से ऊपर लोगों को बनता है। 45-6% 18 साल से नीचे की आबादी काउंट होती है। ये जनरल फॉर्मूला है, यूनिवर्सल फॉर्मूला। ठीक है, आप उसके हिसाब से 2-2.25 करोड़ हो गई है, नाजरा के हिसाब से 2.25 करोड़ हो गई है। बात ये है कि देखें, कराची में अगर ये समझा जाए कि सिर्फ माजरों की आबादी बढ़ रही है, नहीं ऐसा ये गलत फहमी है, ये बिल्कुल गलत फहमी है। ये देखिए फैसल दो तीन चीजें हैं ना। मिसाल पहले जो बताया गया कि फी ब्लॉक जो है उसमें आबादी है 1132 तक, 1132 तक, लेकिन उसके बाद अब जो बताया जा रहा है कि एकदम वो जो फी ब्लॉक है उसमें 1100 से 3000 कैसे बन गई? मतलब ये देखें ना, ये इस तरह के जो भाई मैं आपको बताऊं, दुनिया की सबसे बड़ी कच्ची आबादी औरंगी टाउन है, पूरी दुनिया में सबसे बड़ी कच्ची आबादी है। ठीक है, जो एक अंदाजे के मुताबिक 50 लाख से ऊपर की है। ये दुनिया की स्टडी हुई है, इसके ऊपर देखिए फयाज साहब इस तरह के जो दावे होंगे ना तो वो फिर कराची की आबादी नहीं है। कराची की तो यकीनन कराची की आबादी यकीनन, ईमानदारी से बात बोलेगा। कितने कह रहे हैं आप? नहीं, 1,40,00,000 आबादी बनती है कराची की। नहीं 2017 में भी जब 1,70,00,000 है तो अब तो जाहिर है 5-8 साल हुए हैं, अब तो बढ़ेगी। अच्छा नहीं, आप पाकिस्तान का बर्थ रेट देखें, 3.2% बर्थ रेट है। क्या कराची बच्चे पैदा नहीं हुए? माइग्रेशन का 2.4 के हिसाब से माइग्रेशन है। ठीक है, जो लोग नकल मकानी कर रहे हैं, क्या वो लोग अब कराची में नहीं आते? बच्चे तो हर जगह पैदा हो रहे हैं और बाकी सिंध में तो ज्यादा बच्चे पैदा हो रहे हैं। आपको ये इस बात का तो अंदाजा है आपको कि वहां पे जो तेजी से हो रहा है। लेकिन एक बार तो फिर हम बजाय के हम इसको कंट्रोवर्शियल बनाएं, हम जरा फैक्ट्स एंड फिगर पे बात करते हैं ना। अच्छा, मैं दोबारा आपके पास मैं दोबारा आपके पास आता हूं जरा। एक मिनट जी सर, मैं तो क्लोज करता हूं जी। फैक्ट एंड फिगर ये है, देखिए मेरे भाई, कि ये गवर्नमेंट की जिम्मेदारी है, जिनके पास
ड्यूल शनाख्ती कार्ड समझ ले एक तरीके से, जिनका ड्यूल एड्रेस है, जी। परमानेंट एड्रेस अलग है, जिनका टेम्परेरी एड्रेस अलग है, ठीक है। जी। ये काउंट करना गवर्नमेंट की जिम्मेदारी है कि मिसाल के तौर पर हमारे पख्तून भाई है यहाँ आए हुए, ठीक है, उनके पास ड्यूल वो एड्रेसेस है, जी। ठीक है, कहाँ काउंट करना है ये गवर्नमेंट की जिम्मेदारी है। क्यों काउंट नहीं कर रही है? हम तो खुद कहते हैं काउंट करें, जिनके परमानेंट एड्रेस है उनको काउंट करें, उनको उनकी आदमशुमारी उस इलाके में सेटल करें, एडजस्ट करें। क्यों नहीं करती है गवर्नमेंट? हम तो खुद कह रहे हैं इस बात को। और जहां तक बात है कराची की आबादी गैर जानिबदार आदमी कहते हैं कि 3 करोड़ से ऊपर की आबादी है। ये और 3 करोड़ वाला जो है ना, ये 3 करोड़ वाला जो फिगर है वो जरा समझने से कासिर है। मैं दोबारा आता हूँ फैसा मैं दोबारा आता हूँ। जी जी, इसाक साहब से पूछ रहे थे। इसाक साहब हाँ अयाज साहब के अवां ॿुधो फयाज़ कायम खानी साहब के अवां ॿुधो, बुनियादी तौर ते खामियूं किथे थी आहिनि डिजिटल आदमशुमारी में जो ॿिन्हिनि खे एतिराज़ आहिनि ॿिन्हिनि आदमशुमारी? अच्छा साहब, हाणे तव्हां बि ऐं पाण सभई गॾिजी गुज़िरियल तक़रीबन 2 महीननि खां वठी हिन आदमशुमारी जे प्रोसेस खे ॾिसूं पिया। उन में सहाफ़ी हज़रात आहिनि, पॉलिटिशियंस आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उहे पंहिंजो रोल पिए कनि पियूं। बदकिस्मतीअ सां जेका पहिरें ॾींहं खां वठी पाण सभिनी खे ख़दशा हुआ त उहा कंट्रावर्शियल थींदी पई वञे या उन में कुझु, पर हाणे त वरी जेको माना हर 5-8 ॾींहं खां पोइ उन में जेको इज़ाफ़ो कयो पियो वञे त इहे शयूं त यकीनन जेको आहे सो ख़दशा पैदा कया आहिनि ऐं काफ़ी शयूं जेके आहिनि से मुझाए विधियूं आहिनि। हाणे हिकिड़ी शइ ज़रूरु आहे असांखे ज़हन में रखणु खपे त जॾहिं आदमशुमारी शुरू थी, सेंसस जो अमल शुरू थियो हो, त जेके ब्लॉक्स ठाहिया विया त उन्हनि ते जेके आदमशुमारीअ जा माहिर आहिनि या उन्हनि जो चवणु हो त ब्लॉक्स जो तइदाद घटि आहे ऐं इहो जेको टाइम आहे सो बिल्कुलु घटि आहे। इन जे करे इम्कान आहे त शायदि इहा आदमशुमारीअ जो अमल मुकमिल टाइमली न थिए। तंहिंजे करे हिकिड़ी शइ त पंहिंजी जॻह ते ब्लॉक्स जे हवाले सां आई जेका पूरे पाकिस्तान में बि आई, सिंध में बि आई ऐं अहिड़े क़िस्म जी कराचीअ जे हवाले सां बि अहिड़े क़िस्म जूं टेक्निकल शयूं आयूं। हाणे सुवाल इहो आहे त असीं या सभई चऊं था त ही जेकी आदमशुमारी जेका थी आहे या थी रही आहे उहा सिंध जी आदमशुमारीअ ते अञा ताईं हिकिड़ो एतिराज़ इहो आहे त सिंध सॼी जी आदमशुमारी इंक्लूडिंग कराची ऐं सॼी सिंध, माना सिंध जो जेको कराचीअ खां सवा वारा जेके ज़िला बि आहिनि उन्हनि जी बि आदमशुमारीअ जो एतिरो घटि अचणु ख़ुदि सम्झ में कोन थो अचे, छाकाणि त इम्कान या इहो सम्झो पियो वियो त सिंध जी आदमशुमारी अञा बि वधीक अचणु खपे हा। अहिड़े क़िस्म जो ख़दशो जेको न सिर्फ़ु कराचीअ जी आदमशुमारीअ ते हो त कराची जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे, पर इहे अंग अखर तॾहिं बि 2017 में इहो ॿुधायो पियो वियो त इसाक साहब ही जेको इसाक साहब ॿ टे शयूं मूंखे अवां खां सम्झणियूं आहिनि ऐं पोइ वरी फयाज़ साहब वटि वञिणो आहे। हाणे पहिरियां जेके ब्लॉक ठाहिया विया उन में फ़ीकस आमदनी इहा ॿुधाई वई त 1132 फ़ीकस आमदनी आहे। इहा 1132 फ़ीकस आमदनी फ़ीकस आदमशुमारी जेका आहे उहा 3004 ताईं कीअं पहुची वई? इन में इहा ड्रामेटिक तब्दीली कीअं आई? हा, हाणे इन में ॾिसो न, इन में ख़ुदि इहो टेक्निकल मसइलो या ख़दशो या असांजा जेके हींअर ग्रीवेंसिस आया आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ जो, आया साहब चयो या छा, इहे इन ई करे आया आहिनि न जो हर चौथे 5 ॾींहं तव्हां उन जे टाइम खे वधायो आहे ऐं टाइम खे वधाइण जो बि तव्हां जेको आहे सो हिकिड़ो त थींदो आहे त बाबा हिकिड़ो दफ़ो असां वधाई आहे, ॿियो दफ़ो तव्हां टियों दफ़ो, चोथों दफ़ो, 5 दफ़े वधाइण खां पोइ अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके साम्हूं आयूं आहिनि तिन ते एतिराज़ थी सघनि था, टेक्निकली एतिराज़ थी सघनि था जेकॾहिं इन्हनि में सचाई आहे ऐं इन्हनि खे कंहिं माना सही नमूने सां न वधायो वियो आहे या उन्हनि में फार्जरी कई वई आहे, इन जो अज़ालो ज़रूरु थियणु घुरिजे। ऐं इहे ख़दशनि जो थियण जो सबबु ई इहो आहे त हाणे इहो आहे त उहे जेके टेक्निकल माण्हू या शुमारियाती खाते वारो अमलो हो या जिन कंडक्ट कयो पियो हिनखे, उन्हनि जी केतिरी तयारी हुई, छा उन्हनि खे ख़बर न हुई छा? ठीकु आहे, या जॾहिं उन्हनि खे इहो उन्हनि में ॾींहं वधाया हुआ त छा उन्हनि खे इहा ख़बर न हुई त इन्हनि ॾींहंनि में असीं इन अमल खे मुकमिल करे वठंदासीं? इसाक साहब तव्हां सम्झो पिया त हीउ जेको कुझु थिए पियो उहो पहिरियां खां ई प्लान हुयो, हींअर सिर्फ़ु अंग ॾिना पिया वञनि?
हाणे इनखे ईअं नथो चई सघिजे त प्लान हो या छा, छाकाणि त अञा ही सॼो अमल रुकियल आहे, ठीकु अञा ताईं रखियल या माना कंप्लीट न थियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख्याल में हिन स्टेज ते इहो चवणु को सुठी ॻाल्हि न ठीक है थींदी ठीक या है ठीक सही है ॻाल्हि न थींदी, छाकाणि त हिन जा अञा खोड़ सारा पहलू आदमशुमारीअ जे जा अचणा आहिनि, डिवीज़न लेवल ते अचणा आहिनि, हल्के सतह ते अचणा आहिनि, ऐं उन खां पोइ वरी नेशन वाइज़ अचणा आहिनि, ॿाहिरियनि माण्हुनि जा अचणा आहिनि। तंहिंजे अंगपुर करे हिन जी स्टेज ते हलो मां नथो सम्झां त असीं इनखे इहा शइ भला इहो जेका तव्हां सम्झो था त प्लान 15 मई खां अञा वधंदो ई सिलसिलो, या 15 मई ताईं हींअर इन खां पोइ वधण वारो न वधणु घुरिजे, बसि 15 मई आख़िर हुजणु हा, घुरिजे। न न मुंहिंजी ज़ाती ख़्यालु आहे त इहो हाणे वधणु न खपे, छाकाणि त शुमारियाती खाते वारनि जो चवणु आहे त कराचीअ में बसी तक़रीबन कोई 96-97% ताईं करे चुका आहियूं, ऐं सिंध जा खोड़ सारा ज़िला कंप्लीट थी विया ठीकु आहिनि। हिकु ॿ ज़िलो शायदि ठटो आहे, सखर आहे, हैदराबाद जो, तंहिंजे करे ठीकु 15 तारीख़ ताईं तमामु घणा ॾींहं आहिनि, अञा 12-13 ॾींहं वो पिया आहिनि, कवर थींदो। ऐं इहे मुकमिल अमल थी वेंदो, ठीक है जेको अच्छा मां सम्झां त एतिरी देरि न कयो। अच्छा फैयाज साहब, अब जैसे आपने अयाज पलीजो साहब को सुना कि वो कह रहे हैं कि कराची की जो आदमशुमारी है वो अगर इस तरह से ड्रामेटिक अंदाज में बढ़ेगी तो फिर तो एतराज़ होंगे, लेकिन साथ ही साथ हम ये भी देखते हैं कि कराची के अंदर भी बड़ा जो पहले फिगर आए, अब जो दोबारा फिगर आ रहे हैं, तो पहले से आदमशुमारी कम हो रही है, स्पेशली मलीर की जो आदमशुमारी है वो पहले जो बताई गई और अब जो बताई जा रही है वो तो कम हुई, कम ताकि अब तो बढ़नी चाहिए ऐसा थी, नहीं है, अब ये जो कम नहीं हुई नहीं है। ऐसा नहीं है, नहीं नहीं ऐसा नहीं है, आपका डेटा आपके पास गलत है, अच्छा बिल्कुल गलत है। कराची की किसी भी एरिया में 7 के 7 डिस्ट्रिक्ट हैं, जी 7 के 7 डिस्ट्रिक्ट के अंदर जिसमें मलीर, जिसके अयाज भाई ने हवाला दिया किमारी का और इसका मलीर का, जी तो बात यह है कि ना तो किमारी की कम हो रही है ना मलीर की कम हो रही है। बात अब 178 पे मामला आगे रुका हुआ है, ठीक है, जी एक एक 75-76 के करीब बनी हुई है। जी बात ये है असद भाई, हमारा मानना ये है, हम ये कहते हैं ये बढ़ाम करने का, भाई जो तमाम लोगों को काउंट किया जाए, तमाम लोगों को गिना जाए, ठीक है जितने भी लोग हैं, चाहे वो थरपारकर में रहता हो, मिट्टी में रहता हो, इस्लाम कोट में रहता हो, नगर पारकर में रहता हो, सही चाहे है वो कराची में रहता हो, चाहे हैदराबाद में रहता हो, हर आदमी को काउंट किया जाए। ये हर आदमी का बुनियादी हक है कि उसे गिना जाए, बिल्कुल सही हमारा मानना ये है, हम ये कहते हैं बस। ठीक है ये अब बात करें जी कराची के ऊपर, कराची के ऊपर देखें ना, बात ये है इसके 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 कई किस्म के जो है वो इंस्ट्रूमेंट हैं जिससे अंदाजा लगाया जा सकता है। जी कई किस्म के पैमाने हैं जी जिससे आप अंदाजा लगा सकते हैं। 90-95 फ्लोर मिल है कराची के अंदर, आटा किसको जा रहा है, गंदम का कोटा किसको दिया जा रहा है, ये तमाम चीजें काउंट करती हैं कि इतनी आबादी है। बात यह है कि जी आपकी फरमाइश पे मेरी फरमाइश पे 10-20 लाख बढ़ा दी जाए, सुमरो साहब की 5 लाख बढ़ा दी जाए, मैं आपके ऑब्जेक्शन में मेरी 5 लाख कम कर दी जाए। ये कौन सा तरीकेकार है गवर्नमेंट का, ये कौन सा तरीकेकार चल रहा है इदारा शुमारियात का? अरे भाई हर आदमी को काउंट करो आप। 30,000 से ऊपर मल्टी स्टोरी बिल्डिंग है कराची के अंदर, एक बिल्डिंग के अंदर 100-150 फ्लैट्स हैं। आप उसी गुस्साले जोहर को उठा के देख लें, आप रामसामी रंगछोड़न का एरिया उठा के देख लें, ओल्ड सिटी का उठा के देख लें, आप लियारी उठा के देख लें, आप उठा के कम से कम ईमानदाराना तरीके से काउंट तो करें। सही हम है ये नहीं कह रहे हैं कि जी कि आप कराची को 5 करोड़ दिया है और सिंध को 2 करोड़ कर दें, ये नहीं कह रहे हैं। सिंध अगर 4 करोड़ है, 5 करोड़ है, 7 करोड़ है, 15 करोड़ है, तो सिंध का एक आदमी गिनना चाहिए, एक आदमी को काउंट करना चाहिए। मैं थरपार करता हूँ, मेरे एरिया में लोग नहीं आए, मेरे जहां जिस गांव, मेरे गोठ में लोग नहीं आए गिनने के लिए। हम लोगों ने अप्रोच किया वहां पे ईद की छुट्टियों में, अरे भाई क्यों नहीं आ रहे लोग? जी अगर हम थरपारगढ़ में बैठे हैं तो क्या हमें काउंट नहीं करोगे? जी हम ये नहीं कह रहे हैं, हमारा मानना, एमक्यूएम का मानना ये है, एमक्यूएम ये कहती है कि भाई जितने भी लोग हैं उनको तमाम लोगों को काउंट किया जाए। अब आ जाए बात जो मैंने आपको पहले बात कही है, सुमरो साहब भी इत्तेफाक करेंगे कि जिनके परमानेंट एड्रेस है, जिनके टेम्परेरी एड्रेस है, इसका भी जो क्राइटेरिया बनाया जाए ना, इसका क्यों ना क्राइटेरिया बनाया जाए? तो ये फैयाज साहब आप नहीं समझते कि ये पहले डिमांड होनी चाहिए थी कि जो 6 महीने से जो बार बार हम कह रहे थे कि भाई ये 6 महीने वाला सीन नहीं होना चाहिए, ये जो 6 महीने वाला शर्त था कि 6 महीने जो यहाँ रहेगा उसको यहाँ काउंट किया जाएगा,
तो आप नहीं समझते कि ये इसमें हाँ ये पीपल्स पार्टी से कोई जवाब लेना इस बात का, ये पीपल्स पार्टी से कोई जवाब दे। ये जाली डोमिसाइल जो बना बना के जो है लोगों को दिए हुए हैं पूरा बल्दिये के अंदर, जिन्होंने ये तहरीक पेश की है ना, ये पीपल्स पार्टी के एमएलए हैं, ये साहब है पीपल्स पार्टी। ये पीपल्स पार्टी बोले ना कि 6 महीने या साल का पीआरसी बन जाए, 6 महीने का डोमिसाइल बन जाए, वो परमानेंट पीआरसी 6 महीने का किसी का होगा बन जाएगा डोमिसाइल। तो क्यों बन जाएगा, कैसे बन जाएगा? यहाँ तो लोग सालों से रह रहे हैं, 25-25 साल से लोग मजदूरी कर रहे हैं, फिर अपने गांव चले जाते हैं। भाई नहीं, जो इस सूबे का है, इस सूबे का तो मामला समझ में आता है कि जो सिंध का रहने वाला है वो तो ठीक है, लेकिन जो दीगर सूबों और दीगर उससे आ रहे हैं उनको तो कम से कम उनके लिए तो ये शर्त नहीं होना चाहिए कि 6 महीने और उसमें। अच्छा, सूरत में देखिए हम नहीं मानते इस बात, हम इस चीज पे हमने वहां पे भी असेंबली में भी ऑब्जेक्शन किया है। भाई ये कौन सा एक फार्मूला लेके आ रही है पीपल्स पार्टी कि जी जो 6 महीने रहेगा कराची में वो कराची का शहरी है, सिंध का शहरी है? ये क्या बात हुई है भाई, ये क्या बात हुई है? वो ड्यूल नेशनलिटी हो गई ना। ये तो वो अपने गांव में भी डोमिसाइल अप्लाई कर रहा है, ये कराची में भी अप्लाई कर रहा है। अच्छा फैज साहब, तासुर ये आ रहा है कि अब जो ये मर्दमशुमारी हो रही है और जो एमक्यूएम का वफद बार बार प्राइम मिनिस्टर से मिल रहा है, तो अब एमक्यूएम की फरमाइश पे ये कुछ हो रहा है, ये सब कुछ हो रहा है और एमक्यूएम की फरमाइश पे ही। ऐसा नहीं है। तो आपको अभी एतराज है? अब तक जो हुई है मर्दमशुमारी उस पे एतराजात हैं? बिल्कुल हमें अभी भी क्या एतराजात? बिल्कुल हमें अभी क्या एतराजात है? अब तो आपकी फरमाइश पे सब कुछ हो रहा है। बात सुने, नहीं साली हम ये नहीं कह रहे हैं, हम ये कह रहे हैं कि भाई कि कराची के साथ आप ज्यादती ना करें, हैदराबाद के साथ ज्यादती ना करें, सक्कर के साथ भी सेम हमारा एक ही फार्मूला, एक ही हमारा, हम एक ही बात बोल रहे हैं। हम कह रहे हैं लाड़का, मैंने तो अभी आपको कहा ना कि जो नगर पालिका में बैठा हुआ है उसको भी गिनो, क्यों नहीं गिनते उसको? क्या हैदराबाद वाले को गिनोगे, इस्लाम कोट वाले को नहीं गिनोगे, मिट्टी वाले को नहीं गिनोगे, जुड्डो वालों को नहीं गिनोगे? क्यों नहीं गिनोगे? आप लाड़काना में भी गिनो, उबाड़ो वालों को भी गिनो, घोटकी वालों को भी गिनो। कौन मना करता है इस बात से? आप तमाम लोगों को गिनो, क्यों नहीं गिनते हो आप? अगर कराची सिंध की आबादी, कराची की शहरी सिंध की आबादी अगर बढ़ रही है, माइग्रेशन भी जो है, आप माइग्रेशन हो रही है, लेकिन माइग्रेशन हो रही है, लेकिन फैसा ये जो पॉलिटिकल डेमोग्राफी तब्दील होगी, मिसाल एक शहर की आबादी अगर 50% आ जाती है और 7 जिलों की आबादी, 1 डिवीजन की आबादी इतनी हो और बाकी 4 डिवीजन की आबादी कम दिखाई जाए, 48% दिखाई जाए और 52% दिखाई जाए, तो आप नहीं समझते कि इससे फिर और ये जो दूरियां हैं वो और बढ़ेंगी और ये नहीं होना चाहिए ऐसा? ये असद भाई ये पॉलिटिकल इशू है। पूरे बलूचिस्तान की आबादी कराची से कम है, पूरे बलूचिस्तान की आबादी कराची से कम है इनकी सेंसस के मुताबिक, आपकी मेरे कहने से नहीं, ये इदारा शुमारियात के मुताबिक। तो इसका क्या मकसद हुआ भाई? जहां की जितनी आबादी है उसको काउंट करो ना भाई। ये ठीक है, छोटा सा फार्मूला नहीं ये, ठीक है, छोटी सी बात है ना। मैं हम तो ये चाहते हैं कि अगर लाड़काना में 28 की जगह पे 38% बढ़ता है तो 38% बढ़ाओ, लेकिन किसी की फरमाइश पे नहीं। लेकिन फैज साहब अगर लाड़काना में बढ़ती है, किसी की फरमाइश पे नहीं होना चाहिए, किसी की पॉलिटिकल मुफाद में नहीं होना चाहिए। हर बंदे को गिना जाए, जो एक्चुअल सेंसस का रूह है कि हर बंदे को गिना जाए, पता चले कि मेरी बात सुने जी। नहीं आप मेरी बात सुने असद भाई, ये सुमरो साहब भी एग्री करेंगे। मिसाल के तौर पे कराची की, सिंध की पूरे की आबादी 4.5 से भर के 5 करोड़ हो जाती है, इंक्लूडिंग कराची। ठीक है, तो एनएफसी अवार्ड 5 करोड़ में मिलेगा ना। वो एनएफसी अवार्ड की तो एनएफसी अवार्ड की बात है, लेकिन वो जो रिप्रेजेंटेशन होगी असेंबली का वो भी तो मामला है। लेकिन मैं दोबारा आपके पास आता हूँ फयाज साहब। हाँ इसाक साहब, अवां वरी तो बीहर ॿुधो फयाज साहब के, अयाज साहब के तव्हां पहिरियां ॿुधो, वे फॉरवर्ड छा आहे अवां जी नज़र में, त कीअं हुजणु घुरिजे? ही मामलो हाणे सिधो कीअं थियणु घुरिजे? इसाक साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो अवां ताईं? इसाक साहब माइक अनम्यूट कजो प्लीज। जी आवाज़ अचे पई। इसाक साहब वे फॉरवर्ड छा आहे प्लीज? हा ॾिसो न, हाणे वे फॉरवर्ड त या उनखे फाइनल त पाण तॾहिं खणी ईंदासूं जॾहिं मुकमिल आदमशुमारी पूरे मुल्क में ऐं सूबे में थी वेंदी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे जी। हाणे पहिरीं ॻाल्हि आहे त असीं सिंध वारा पंहिंजी जॻह ते हरू भरू इन्हनि शयुनि में न उलझूं त वधीक बहितर आहे। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे या मां सम्झां थो, पहिरीं 2017 वारी आदमशुमारीअ ते जेके एतिराज़ हरू भरू जा कया विया या उहा भला 5 सालनि खां पोइ बि थी आहे, भला जेकर हींअर थी आहे वरी ॿियो दफ़ो जॾहिं त इहा ख़ुदि 5 सालनि खां पोइ थी आहे हाणे थिए पई, त हाणे उनखे मुकमिल थियणु खपे।
ऐं उन खे जिथे बि जेको बि फयाज़ भाई चवे थो त जिथे बि को माण्हू रहियो आहे त उन खे तव्हां ज़रूरु काउंट कयो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं के मिस एप्रोप्रिएशन्स थियूं आहिनि, किन तालुकनि में थियूं आहिनि या वधीक थियूं आहिनि, उन्हनि जी निशानदेही थियणु खपे। ऐं जिथे न थियूं आहिनि, माना जीअं अयाज़ साहब बि चयो त खोड़ सारा इलाइक़ा आहिनि काछे जा आहिनि या थर जा आहिनि या उते न थी आहे, त उन्हनि खे बि यकीनी बनायो वञे। हिन वक़्तु बि 13 ॾींहं 14 ॾींहं अञा ताईं आहिनि जी, गवर्नमेंट हा। ऑफ पाकिस्तान, फेडरल गवर्नमेंट, ट्रांजिशनल गवर्नमेंट वटि आहिनि। त पहिरीं पहिरीं त इन शइ खे इंश्योर कयो वञे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे। जी नंबर 2 ॻाल्हि इहा आहे, आदमशुमारी जो घटि अचणु सिंध जे मफ़ाद में नाहे। जी जेकॾहिं आदमशुमारी जो घटि थी अचे त पोइ तव्हांखे NFC जा मसाइला थींदा। ऐं उन खां पोइ जेके तकबंदियुनि खां पोइ जीअं अॻी इलेक्शन में जी 2017 में पंजाब जूं 6 क़ौमी असेंबली जूं सीटूं घटायूं हुयूं, जी ईअं न थिए त सिंध जी आबादी घटि अची वञे ऐं वरी तव्हांखे जी माइक म्यूट थी वई आहे। इसाक साहब अवां जी 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 माइक अनम्यूट कजो प्लीज़ इसाक साहब। अच्छा अच्छा, फैज साहब आपकी नज़र में अब वे फॉरवर्ड क्या है कि ये मामला आप कैसे दुरुस्त हो? देखें असद भाई, हम तो ये कहते हैं, हमारा मानना ये है, MQM ये कहती है कि जितने भी लोग जी सिंध की प्रेमिसिस में, ठीक है। हदूद में जो लोग रहते हैं, ठीक है, उन तमाम लोगों को, पूरे पाकिस्तान में जो लोग रहते हैं, उनको तमाम लोगों को ईमानदारी गिना जाए, ठीक है ईमानदारी के साथ जो है असिस्ट किए जाएं। ठीक है, आबादी बढ़ती है तो बढ़ने दो, लेकिन मैं आपको एक ऐड कर दूं, जी सुमरो साहब एग्री होंगे मेरी इस बात से। सुमरो साहब सुन रहे हैं मुझे? जी 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 समझे? जी सुमरो साहब शायद नहीं सुन रहे हैं। जी सुन रहे हैं जी। तो मैं आपको ऐड कर दूं, 19 ये जानते हैं, ये भी आपकी भी, आप तो खैर पैदा नहीं हुए होंगे, 1951 की मर्दमशुमारी, 1961 की मर्दमशुमारी, 1972 की मर्दमशुमारी, 1981 की 82 की मर्दमशुमारी, 1998 की मर्दमशुमारी, 2017 की मर्दमशुमारी। जी 1961 की मर्दमशुमारी पे सबसे पहला ऑब्जेक्शन मशरिक पाकिस्तान ने किया था, मशरिक पाकिस्तान ने किया था। ठीक है सकूत ढाका की बुनियाद हुआ था वो। ठीक है अगर हम इंसानों को गिन नहीं सकेंगे, तोलेंगे कैसे? 1951 की मर्दमशुमारी गलत की गई थी। ठीक है। तो ये जो मर्दमशुमारी है नहीं नहीं, ये मर्दमशुमारी, मैं बिल्कुल 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 10 सेकेंड है। इंसानों का गिनने का नाम नहीं है, ये गिनने का नाम नहीं है। ये मुल्क की वादनियत के लिए, मुल्क की सलामती के लिए, मुल्क के इस्तेकाम के लिए जरूरी है। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया फयाज साहब, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया फयाज साहब, इसाक सुब्रो साहब, अयाज लतीफ़ अली साहब और टिनि मौज़ूअ मेहमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां MQM क़ौमी अवामी तहरीक जो मौक़िफ़ ॿुधो, सां गॾोगॾु नाले वारे कॉलम निगार ऐं तजिद निगार जनाब इसाक सुमरो साहब जो भी डिजिटल आदमशुमारी ते उनजो ओपिनियन ॿुधो। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हीअ को तकरारी कयो पियो वञे हिकु दफ़ो ॿीहर आदमशुमारी खे, इन में जिते जिते ख़ामियूं आहिनि अञा बि वक़्तु आहे त उनखे दुरुस्त कयो वञे। जिते जिते अञा ताईं आदमशुमारी जी टीम नाहे पहुती, उन ते फौरी तौर ते उनखे पहुचणु घुरिजे ऐं हर माण्हू खे इन में ॻणियो वञे। हाणे आदमशुमारी कराची जी वधे थी या इन खां घटि थी थिए या बाक़ी सिंध जी अगरि केतिरी वधे थी पई, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। जॾहिं आदमशुमारी जी मुकमल रिपोर्ट ईंदी त हिकु दफ़ो ॿीहर असां उन ते प्रोग्राम ज़रूरु कंदासीं। हिते हिन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।